मुतालबो पिया कयो? आउं त पहिरीं अली काज़ीअ खे मुबारकबाद पेश कंदुसि जेको सदाईं सिंध जे ॿरंदड़ मसइलनि ते मूवमेंट कंदो आयो आहे, जदोजहद कंदो आयो आहे, माण्हुनि खे अवेयरनेस ॾींदी अथसि। हीउ अहिड़ो हिसास इशू आहे जो हिकिड़ो गभरू नौजवान जंहिं पखियुनि खे बचाईंदे, जंहिं जानवरनि खे बचाईंदे, जंहिं हितां जे परंदनि खे बचाईंदे वैशी अरबनि जी जेका आहे, जेके सरदारनि भोतारनि जे शिकार कराईंदा आहिनि उन्हनि खे, उन्हनि जी जॾहिं वीडियो भरी त हितां जा जेके जाम कराचीअ जा सरदार आहिनि, जाम अवेस वारा, उन्हनि हिन खे धमकियूं ॾिनियूं, हिन ते तशदुद कयो ऐं आख़िर में हिन खे खणी हिन सां छा छा न कयो अथनि उहा अॼु मेडिकल रिपोर्ट आई आहे त हिन जे मग़ज़ में शीखूं आयूं अथनि, हिन जे कननि में शीहो भरियो अथनि, हिन जे नाज़ुक उज़वनि ते धक आया अथनि। इंसानियत सोज़ हिकिड़ो माण्हू आहे, MP आहे, पीपल्स पार्टीअ जो चूंडियल नुमाइंदो आहे, उहो कानून हथ में थो खणे ऐं हिकिड़े बेगुनाह इंसान खे क़त्ल थो करे, हुनखे मारे थो तशद्दुद जे ज़रिए। असां सम्झूं था त हीअ हिकिड़ी वहशत आहे, हीअ सिंधी समाज जो अलमियो आहे जो नाम निहाद वॾेरा कॾहिं उमे रबाब जे मासूम जेके माण्हू आहिनि टिनि खे क़त्ल कनि था, कॾहिं जेको आहे अपर सिंध में क़ुर शरीफ़ खे गोलियूं हणी नियाणीअ खे शहीद कयो थो वञे, पर हिननि जेको ज़ुल्म कयो आहे हिन मासूम सां, जेको शहीद आहे परंदनि खे बचाइण वारो, माहौलियात जो शहीद आहे, उन ते एॾो तशदुद कयो अथनि जो तव्हां जेकॾहिं उहे वीडियो वायरल थियूं आहिनि उहे ॾिसंदव त तव्हांखे अखियुनि में ॻोढ़ा ईंदा त हेॾा वहशी दरिंदा जेके आहिनि उहे असांजे माण्हू सां कीअं था अशर कनि, कानून खे ख़तमु कयो अथनि। इन करे अॼु असीं भिट धणीअ जे दरगाह ते आया आहियूं अली काज़ीअ जे सॾ खे वरनाईंदे त ही जेका लाट में हीअ बाट ॿरी आहे, ही जेका बग़ावत उथी आहे उहा हिकिड़ो सरदार न, छो त हिते मीरनि जे दौर खां वठी शिकारगाहूं आहिनि ऐं महर सरदार, चांडिया सरदार, ही जेको कोहिस्तान जो किंग सरदार, टंडे मोहम्मद ख़ान जा मीर ऐं सईद ऐं होॾां जेके अरबाब आहिनि, इहे सदाईं अरबनि खे हिते बंगला ठाराए ॾींदा आहिनि, बंगला ठाराया अथनि ऐं उन्हनि खे ही जेके अरब ईंदा आहिनि उहे पैसा ॾींदा आहिनि, पेजारो ॾींदा आहिनि ऐं उन्हनि खे ही वरी छा कराईंदा आहिनि, शिकार कराईंदा आहिनि, पोइ शराब ऐं शबाब जो बंदोबस्तु कंदा आहिनि। ही नाम निहाद समाज लाइ नासूर बणिजी चुका आहिनि। उन करे असांजो मुतालबो आहे त इस्लाम में पिया आहे त बटाई सिस्टम हराम आहे, जागीरदारी हराम आहे। ही कहिड़ो इस्लामी मुल्क आहे जंहिंमें 2-2 लख एकड़ 3-3 लख एकड़ ज़मींदारनि खे ॾिना विया आहिनि, जागीरदारनि खे ॾिना विया आहिनि ऐं हिते शिकारगाहूं ठाहे सिंध खे जेको आहे तबाही ऐं बर्बादीअ तरफ़ धिकियो वियो आहे। इन करे असांजो मुतालबो आहे सिविल सोसाइटीअ खां, ॿियनि खां, सभिनि खां त हाणे असीं केसि ताईं पंहिंजा गभरू माराईंदासीं, केसि ताईं असीं पंहिंजा गभरू कुहाईंदासीं, केसि ताईं असीं लाश खणंदासीं। इन करे सिंध जो अवाम उथे ऐं पंहिंजे गभरुनि खे, पंहिंजे इज़तुनि खे बचाइण जे लाइ हिन नासूर सरदारनि ऐं जागीरदारनि जे ख़िलाफ़ जहाद जो ऐलान करे ऐं उन में जेका पेशरफ़्त कई आहे उहा अली काज़ी कई आहे। सुभाणे अंगारे ॾींहुं हिन सॼी सिंध में काल ॾिनी आहे त सुभाणे नाज़िम जो ॾींहुं मल्हायो, नाज़िम जा पोस्टूं रखो, नाज़िम खे जंहिं नमूने सां सिंध जे शौर खे क़त्ल कयो आहे उन लाइ बग़ावत कयो। सो इन करे ही तमामु महिलायतो क़दम आहे। असीं भिट धणीअ खे दाह था ॾियूं त भेटाई सरकार तुंहिंजी सिंध सूरनि में आहे, सिंधड़ी सूरनि में आहे ऐं पंहिंजे सिंधड़ीअ जी वाहर कर ऐं भिट धणीअ जे हिन अंगण तां आऊं सिंध जे माण्हुनि खे अपील थो करियां त हाणे इहे मसलतूं छॾे, जेके आहिनि पाण में सुस्तियूं छॾे, पंहिंजे धरती, पंहिंजे वतन, पंहिंजे बचनि खे बचाइण जे लाइ मैदान ते उतरो ऐं हिननि खे जेको नाम निहाद सरदारनि खे हिकिड़े पासे धिको ॾियो। अॼु सिंध जे वकीलनि उते नारा हणी हिननि खे हथ कड़ियूं हणायूं आहिनि। ग़रीब ॿधिजे, रुगो नंढे केस ॿधिजे उनखे हथ कड़ियूं, ही ख़ानदान जा पुट ॿधिजो था अचनि, क़त्लनि में उन्हनि खे हथ कड़ी नथी लॻी वञे, पर वकीलनि जे मुड़िसीअ सां हिननि खे हथ कड़ी लॻे। ही जेके आहिनि ही कुझु कोन्हनि, जेकॾहिं माण्हू थी पवनि त ही सभु जेलनि जे अंदरि हूंदा। असीं चाहियूं था त सिंध जो माण्हू हाणे हिन निंड मां सुजाग थिए। मूं जंग वतन लाइ जोटी आहे, मखदूम बिलावल मोटी आहे, का वेरनि सां वेढ़ांद कयूं थो राहत खे भिट धणी।